वरी महिरबानी। सुल्तानकोट मां अवां सां ॿी ख़बर शेयर कंदासीं, जिते गुज़िरियल ॾींहुं लाश हथायो हो, जॾहिं त लाश अचण वारे मामले में अहम अगभराई थी आहे। सुल्तानकोट मां ख़बर पिया ॻोठ वाहिद बख़्श सैलरो मां गुज़िरियल ॾींहुं नौजवान जो लाश हथ अचण वारे वाक़िए में अहम अगभराई साम्हूं आई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नौजवान अब्दुल फताह सैलरो जे क़त्ल में संदसि घरवारी, ससु ऐं सालो मुलविस हुअण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पंहिंजे चाहींदड़ आशिक जलाल सैलरो जे मदद सां अब्दुल फताह सैलरो खे क़त्ल कयो। घर भातियुनि मदद कई। गिरफ़्तार घरवारीअ एतराफ़ कयो आहे। नौजवान अब्दुल फताह सैलरो जे क़त्ल में संदसि घरवारी, ससु ऐं सालो मुलविस हुअण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार, ही छा मामलो आहे, अपडेट कजो। जी सभा सुल्तानकोट भरिसां ॻोठ वाहिद बख़्श सीलरो मां 1 महीनो अॻु लापता थियल नौजवान आहे अब्दुल फताह वलद अब्दुल वहाब सीलरो, जंहिंजो लाश काल कीथर कयाल जो जेको झंग आहे उते मिलियो आहे। लाश काफ़ी ॾींहं पुराणो हुयो ऐं उते हुन लाश जा जिस्म जो जेको मास आहे उते कीथर कयाल जो पाणी आहे, हुनमें भरिसां जेके जानवर आहिनि उन्हनि खाई उनखे ख़तम करे छॾियो। उते सिर्फ़ु हॾा मिलिया। उहे हॾा SHO जानवा सिद्दीक शहर DNA टेस्ट लाइ लेबोरेटरी मोकिले छॾिया। उन बाद SHO जानवा शक जी बुनियाद ते उनजी ज़ाल आहे मंजूरा खातून ऐं ससु आहे शहज़ादी ऐं सालो आहे अज़ीम सीलरो, उनखे गिरफ़्तार करे लाकअप कयो। उन गिरफ़्तारी बाद पुछा गुछा दौरान मक़तूल जी ज़ाल आहे उन उहो इंकशाफ कयो आहे त मूंखे पंहिंजो मुड़ुसु जेको आहे पसंदि न हुयो, घर में असांजो झरू जहिड़ो हलंदो हुयो। उन बाद मुंहिंजो पाड़ेस फिरी जेको चाहींदड़ आहे आशिक आहे जलाल सीलरो, मूं उनखे उनजे क़त्ल कराइण जो टास्क ॾिनो हुयो। उन बाद मुंहिंजो मुड़ुसु मूंखां नाराज़ थी घरां हलियो वियो। उन बाद मुंहिंजो चाहींदड़ जलाल सीलरो उनखे जेको आहे क़त्ल करायो आहे। ख़बर न आहे त उन सां वधीक केरु आहिनि ऐं हिनजे क़त्ल कराइण जो जेको आहे उन सॼे मिस्र में हिन जो ससु ऐं हिन जो सालो ऐं मक़तूला जी जेका घरवारी आहे उहे शामिल आहिनि। असांजो जानवा थाणे जे SHO सिद्दीक शहर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो इहो चवणु हो त जेको मक़तूला जे जेको घरवारी जो क़त्ल में मुलविस आहे उन पंहिंजो जवाबदार हुनजी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रहिया आहियूं। हुनजे इल्ज़ाम में हुनजो पीउ जेको आहे गिरफ़्तार करे लाकअप करे रखियो आहे ऐं जीअं ई हुनजी गिरफ़्तारी थींदी त उन बाद ख़बर पवंदो त हुन क़त्ल में सिर्फ़ु उहो ई जवाबदार मुलविस आहे या हुन सां ॿिया बि जवाबदार मुलविस आहिनि ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते कार्रवायूं जारी आहिनि। स्टार चांडियो, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी। नाज़रीन, इस्लाम जी